बाबू ज़मीनूं कंहिंजियूं आहिनि? रईस अलण ख़ान जो। रईस अलण ख़ान जूं? जंहिं रईस बावल ख़ान खे इलेक्शन में हारायो? हा हा, पर तूं ॿुधाए केरु आहीं, किथां पियो अचीं? भाऊ ईअं सम्झ आउं बि रईस बावल ख़ान जो सतायल आहियां, अॼु जी तलाश में आहियां। हा बा, रईस बावल ख़ान वॾो नांगन खाधो आहे। रईस बावल ख़ान जे ॻोठ जो आहीं छा? न, आहियां त शहर जो, पर हिते माइट वटि घुमण आयो हुउसि। छोकिरीअ खे हवेली ते न मोकिलण जे करे रईस बावल ख़ान छोकिरीअ खे कान्हे जो टिको लाइ छोकिरीअ उनजे पोड़े पीउ खे वाड़े छॾियो आहे। मां त जान बचाए भॼी निकितो आहियां, पर हाणे उन्हनि खे इन हालत में छॾे शहर कीअं मोटी वञे? हा बा, राणो राणी न आहे त छा थियो, मुल्क में इंसाफ़ त आहे, पोइ फ़रियाद छो नथो करीं? भाऊ पहिरीं ॻाल्हि त पुलिस बावल ख़ान ते चढ़े ई कान, पर जे चढ़े त बि हू माण्हू थमे छॾींदो, पोइ ख़बर न आहे हुननि खे जीअरो छॾे भला न। हा बा, रईस बावल ख़ान आहे वॾो ज़ालिम माण्हू मारींदे देरि नथो करे। भाऊ अहिड़नि माण्हुनि खे ख़ुदा एॾो डिघो रसो छो थो ॾे? बसि अदा, ख़ुदा रसो डिघो थो ॾिए न, मन सोची न मन सुधरनि, अलाह को साञे ॾियनि। ऐं वञा थो बाग़ जी निगहबानी करणु, जे तरसी त जाइ पंहिंजी अथई, जेका रुखी सुखी आहे गॾु पे खाईंदासीं। बसि अदा, अड़ियनि जो आधार थो थी, अलाह तोखे ख़ुशि रखंदो। ऐं हाणे वञा थो, खाम छॾे घर। जबर ये ॻाल्हियूं पाण करियूं था त मींहं जे करे ऐं ॿोॾि जे करे पाण खे केॾो नुक़सानु पहुतो आहे, पर जंहिं ॻाल्हि जे लाइ करे मूं तोखे सॾायो हमरा आया आहिनि उन्हनि सां हाली हवाली थी उन्हनि खां ख़बर चार वठि, पोइ इन ॻाल्हि खे पाण वेही सां जीअं मशवरो करियूं था। बता बादशाह जो ख़ैर। हा मिलण ॾे ख़बर। बाबा दुआ जबर बाबा तू इधर ठोई वो माण्हू आया तो लोग कामिल फल। हा हा ठीकु आहे तूं हल 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 बाबा हल साहब वे मिरल वे ख़बर वरी कहिड़ी न थी आई। बोतार साईं रिथे कहिड़ो चइबो, गुज़ारिश करणी आहे। बावल ख़ान त बंबोर खे पायूं ॾिनियूं, पर अलाह साईं तव्हांखे बि नई ज़िंदगी ॾिनी साईं। हाणे महिरबानी कयो वोटरनि ते राज ते थोरो ध्यानु ॾियो साईं। राज खे त सॼो ॾींहुं मुंहुं ॾियूं पिया, ॿियो छा पिया करियूं? बोतार साईं हर माण्हूअ जे वात में वाई अथव त बोतार लाइ कहिड़नि खफ़न ई पइजी वियो आहे। कहिड़नि खफ़न खे लॻा पिया आहियूं? सॼो ॾींहुं राज जी छेड़ी निबेरी ॿध छॾ खे त लॻा पिया आहियूं, ॿियो कहिड़ा नाचूं पिया न चाहियूं। बोतार साईं ॾिठो पीर पुनी मुराद, जेको थियणो हो सो थियो साईं। महिरबानी कयो हाणे आसिया कमल खां पाण पलियो। मुखालिफ़ धुर वारा नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे हवा ॾेई राज खे ऐं वोटरनि खे वरगलाए रहिया आहिनि साईं। अड़े उहो कहिड़ो वण आहे जेके हवा नाहे लॻी? मुखालिफ़ वरी कहिड़ा मसीद जा कख आहिनि? बोतार साईं वॾे जो शान वॾो हूंदो आहे, अहिड़ो माण्हू कमु करे छो जो शान ते हुर्फ़ अचे साईं। अलाह ताला तव्हांजो वॾो शान कयो आहे, आसिया तव्हांजो मट आहे साईं। मिरल ॻाल्हि ॿुध, हुनजो पीउ मो हुनजी माउ मोई, भेण अञा ताईं गुम आहे, ख़बर न आहे मुई या बची। राजनि में पाण खे ॾिठो कयाई यार, कंहिंखे ॿेड़ीअ चाढ़े भरो नाहे कढिबो। पंहिंजो हाणे आसिया कवर सां सिर लॻई, पोइ दुनिया भले छा पई चवे। बसि मूंखे लॻे थो त तव्हां अदे अनवर जे लाइ का कोई कोन कई आहे। तूं छा थी सम्झी? मां हथ ते हथ रखी वेठो आहियां, मूं ॼार विछायो आहे माण्हुनि जो। इंशाअल्लाह अलाह कंदो त अनवर बाइज़त तरीक़े सां घर मोटी ईंदो। अल्लाह अरे हेॾे बाहर खां न हे मासूम वेचारी मिसकिन ॾी सोहिणी उन्हीअ खे छो बंदि करे रखियो थी? हा अमर, मुंहिंजी मिठीअ मां तोखे कहिड़ी ख़बर? सोहिणी कारी आहे, हुनखे राजूणे फ़ैसिले मुताबिक़ क़त्ल कयो वेंदो। कैसां कारी कयो अथसि मां? पंहिंजे मारोट सजाद सां कारी आहे मां। हिकु ख़ुदा जो ख़ौफ़ कर, एॾो ज़ुल्म न कर वारा ज़ालिम। सोहिणी ख़बर अथई त हुनजे नाम आहे सजाद जे। साल अध में हुननि जी शादी थियण वारी हुई, अञा ॿिए कंहिंजो को कारो टिको लाहे सा त माण्हू इतबार बि करना। हा चाची, सजाद त शहर खां घुमण आयो ॻोठ में। तूं चुप कर। तोखे त ॻोठ वारनि जी वॾी गणती आहे, बाक़ी पंहिंजे भाउ मिसकिन जी गणती न अथई। हेॾनि ॾींहंनि खां अलाए किथे आहे कीअं आहे,
मोह या बचियो का बचड़े जी ख़बर ही काने। माखे तो लगे तो या तुंहिंजी कार सताई आहे। मुंहिंजे अनवर पुट खे घर मां ई लगी आहे। अॻियां कन खोले ॿुध, जेकॾहिं मुंहिंजे पुट अनवर खे कुझु थियो न त ॾींहं क़याम जे तुंहिंजे गिरबान में मुंहिंजो हथ हूंदो। अम्मा मुझी जीजल तोखे का ख़बर कोने। अम्मा तू ॻाल्हि खे समझी भी कोन थी। अजायो जिद थी करे अनवर खान खे अल्लण खान जी चूच ते अगवा कयो वियो आहे। अथई तोखे इहा ख़बर? हू चाहे थो त मां गोॾा खोड़ियां हुन जे साम्हूं झुकां ऐं इल्तिजा कयां ऐं उन जे साम्हूं मां पिना ख़ैरात घुरां अनवर खान जी। हुन अनवर खान जी ज़िंदगी जो दान घुरां। ना मां न, ये कोन थींदो, हरगिज़ न थींदो। अल्लण खान खां अनवर खान खे मां मुड़सां मुड़सी छॾाईंदुसि। जे अनवर खान खे मां न छॾायो त मुंहिंजो नालो बि बाउल खान न आहे। ऐं जे अनवर खान खे कुझु थियो त अल्लण खान खे बि मां चेहरो न छॾींदुसि, न छॾींदुसि चेहरो मां। अरे बाबा का मानी तो चंगी खाराइंदा कयो। कॾहिं दाल आ, कॾहिं बसर आ, ही छा आहे? रेसा जेका मिले थी न बिस्मिल्लाह करे खा। असा को तुझे लाइ जंग में हॉस्टलू कोन ॾियूं न। जेक दाल बसर मिले थी खा। बाबा हिकु मूंखे ॻाल्हि त ॿुधायो त अल्लाह खान खां इहो वञी पुछो त हुनजो कसूर कहिड़ो कयो आहे। मां त हमेशह लाइ हुन सां सुठे नमूने सां पेश आयो आहियां। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो, जेकॾहिं सियासत खे दुश्मनी में बदिलाइबो न त इहो ॿिन्ही धुरनि लाइ सुठो कोन्हे। अरे जेकर हितां ज़िंदा बची वञी त वञी ख़ैरात कजांइ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रईस आया आहिनि। अली अहमद, अली अहमद हेॾे अच। ॾाढो इंतज़ार करायो। अली अहमद ही वठ 100 रुपयो ऐं वञी ग़रीबनि में विराए अच। झट कर वञ। रईस मूं बास बासियले तव्हां जॾहिं ठीकु थी मुंहिंजे घर ईंदा न त मां ग़रीबनि में विराईंदसि। सुनो साईं, इहो वरी कहिड़नि ख़बर में पइजी विया आहियो? कुझु आसूं हुयूं जेके पूरियूं थियूं आहिनि। हाणे बासूं पई पूरी कयां। सुनो साईं, तव्हां त आसूं ऐं बासूं पूरियूं थी वियूं, पर असांजूं आसूं कॾहिं पूरियूं थींदियूं? किथे हिननि आसूनि में ख़र्च न थी वञूं। तव्हां दिलि छो था लायो? आख़िर उम्मीद ते त ही जहान आबाद आहे। सुनो साईं, जहान त आबाद आहे, पर ख़बर न आहे असीं हिन जहान में आबाद हूंदासूं या न। छो त दुश्मन हथ धोई पुठियां पइजी विया। दुश्मननि जे मुंहं में धूड़, जंहिंखे अलाह रखे हुनखे केरु चखे। रईस, मां तव्हांजी सिहतयाबी जी ख़ुशी में पार्टी करण थी चाहियां। वाह, पोइ यकीनन इन पार्टीअ में अव्हां जो ॻाइण बि हूंदो। ज़ाहिर आहे पार्टी जो मुंहिंजी तरफ़ा आहे। पोइ त ॾाढो मज़ो ईंदो। छा ॻाल्हि आहे नादिया, अॼु तूं रोई थी पई? न का ॻाल्हि आहे। हेॾे ॾिस, का ॻाल्हि ज़रूर आहे जेकी तूं मूंखां लिकाई पई। ॾिस, मूंखे एतिरा ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजी भेण मुंहिंजी का सारी न लधी आहे। माउ जहिड़ी हुजे आ त मूंखे ईअं विसारे आ। इहा ॻाल्हि ज़रूर आहे नादिया, भेण ऐं माउ में त वॾो संदो थींदो आहे, पर जेतिरे ताईं मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी भेण तुंहिंजे लाइ रईस बहावल खान वटि आई हुई
पर रईस बाबर खान खेस मोटाए छॾियो। हाणे हू वेचारी रईस अलण खान जा चक्कर पई काटे। रईस अलण खान अहिड़नि रईसनि खे न पंहिंजे मुफ़ात सवाइ ॿियो कुझु नज़र न ईंदो आहे। केरु जिए केरु मरे, तंहिं में तुंहिंजो छा? सोणी ॾाढो ज़ुल्म थी करी। ज़ालिम ज़ुल्म छॾ, अड़े मूं ते रहम कर, पंहिंजे ज़िद तां हेठि लही आ। रईस, मां तोखे ॿाहूं थी ॿधां, तोखे पेरे थी पाऊं। असां ग़रीबनि ते एॾो ज़ुल्म न कर रईस, असां ग़रीबनि ते एॾो ज़ुल्म न कर। ज़ालिम ज़ुल्म मां थो कयां? हाय ही जवानी, हे हुस्न कहिड़े कम जो। बाबर खान, रईस त राजा बोई अम्मा हूंदा आहिनि, नंगनि जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। तूं कहिड़ो रईस आहीं जो पंहिंजी राजी न्याणी में अखियूं थो विझी? ख़ुदा जे ख़ौफ़ खां बि नथो डिॼी। रईस, असां ग़रीब आहियूं, कमज़ोर आहियूं, तोसां पुॼी नथा सघूं, पर यादि रख, आ ग़रीबा कहरे खुदाई। असां ते रहम कर रईस, असां ते रहम कर। असांजी फरियाद उनखे अथई असांजी फरियाद। सोणे, ॻाल्हि ज़ुल्म जी न आहे, ज़िद जी आहे, ज़िद जी। पहिरीं तूं मुंहिंजी मोहबत हुई, हाणे ज़िद बणिजी चुकी आहे। भोतार साईं, तव्हां वॾा आहियो, बाबा आहियो। जेकॾहिं तव्हां मोचड़ो बि हणंदव न तॾहिं बि असां हथु कोन वधाईंदासीं, पर साईं ॻाल्हि हक़ जी कंदासीं। सदोरा खुली ॻाल्हि आहे बाबा, ये गुज़ारिश न ॾे। छा थो चवणु चाहीं? भोतारा साईं, तव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते, पर मीरल खां फ़ैसिलो कोन कराईंदासीं। भोतार साईं, ही ढगे ढोर जो फ़ैसिलो कोन्हे, ही नंगनि जो फ़ैसिलो आहे साईं। साईं, जेकॾहिं ॻाल्हि वधी वई त कमदार कंहिं कंहिंखे मुंहुं ॾींदो? सदोरा बंभोर खे पायूं न ॾे बाबा, मूं भोतार खे अॻु में चई छॾियो आहे, तव्हांजो फ़ैसिलो भोतार ई कंदो। हा बाबा, मूंखे ॾींहं ॿिनि लाइ कराची वञिणो आहे, वापसीअ ते अची तव्हांखे नई तारीख़ ॾेई छॾींदुसि। तव्हांजा बच्चा जीअनि साईं, असां बि इहो ई थिए चाहियो। सदोरा, हिकु ॻाल्हि पुछणी हुई तोखां। हा साईं, हा, छो न, हिकु न 10 ॻाल्हियूं पुछो। ॿुधो त तुंहिंजे राज जा कुझु माण्हू बाल खान ॾे अचनि वञनि था ऐं हिते जी हर नंढी वॾी ॻाल्हि हुते वञी ॿुधाइनि था। भोतार साईं, तव्हांखे सभु ख़बर आहे, बाक़ी असां छा ॿुधायूं? पर वरी बि मां तुंहिंजे वातां ॿुधण थो चाहियां। मूंखे थोरो शक आहे, पक करण थो चाहियां। सदरा डिॼ न बाबा, इहो राज तव्हांजे असांजे विच में रहंदो। भोतार साईं, मूंखे बि ख़बर कान्हे, मूं बि ॿुधो आहे त सावण हुन जे पुटनि ऐं भाइरनि जो बावल खान जे घर अचणु वञणु थींदो आहे। ठीकु आहे बाबा, तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां हाणे हलो। चङो साईं, ख़ुदा हाफ़िज़। कमदार ॻोठ में केरु अचे वञे थो, घटि में घटि हुन ते नज़र त रखंदो कर। भोतार साईं, सावण जे पुटनि ते मूंखे अॻु में शक हो। कमदार, हीअं कर जो मुआरी कुंडी में गुम करे थाणे ते रिपोर्ट लिखाए त रईस जी मेंह चोराजी वई आहे, शक में सावण पुटनि खे गिरफ़्तार करणु आहे। भोतार साईं, बसि तव्हां चुटल आहियो, अॼु तव्हां हुन कुंडीअ सुर खणा। ॿुध, बाल खान हिननि खे छॾाइण लाइ ज़रूरु हथु पेर हणंदो, पर सूबेदार खे चइजांइ त एतिरो कुटेनि जो जेसि ताणी मेंह न भरीनि या आऊं न चवां तेसि ताणी न छॾेसि। हाज़िर बाबा साईं। चङो, तूं वञी हिन कम सां लॻ। ठीकु आहे भोतार साईं। मुख्तार सजाद हिते छा थो वेठो करी? परेशान पियो ॾिसजी। यार ॾे ख़बर चाचे उर्स ऐं सुणी वारनि जी। यार सजाद, सच पुछी त चाचे उस जी का ख़बर ई कान्हे त ही किथे आहे। हा, बाक़ी सुहिणी रईस बावल खान जी हवेली में क़ैद आहे। ॿुधूं था त अॼु या सुभाणे रईस सुहिणी खे कारी करे माराईंदो।
मौत जो केड़ा तो आशर क्या तो जो कोई तुझे पी उर्स जो कोई तुझे सज्जाद जो एड़ो आशर कंदस जो जग जान में कंत खणी हलण जड़ा न थींदो। तू छा थी समझी तू जिद्दीरी आई तोखां वधीक मां पाण जिद्दीरो आहियां। मुंहिंजो नालो बाउल खान आहे। चङो बुरो मूं झुकाए छॾिया। तूं त हेतिरी नंढड़ी छोकिरड़ी आई मुंहिंजे साम्हूं केवल जेतिरी मकोड़ी हिकिड़ी मोटोड़ी मोरी छॾी थो साए। ॾे ख़बरचार सूबेदार सावण पुटनि जी ख़बरचार वरिती आहे ये महिमानी करे विहारे छॾी। बोतार सूबेदार साहब असां बपोर खे पायो ॾेई छॾियो। हाणे ॾिसूं त कीअं नथो सावण जो पेरनि ते किरे। बोतार साईं थोरी अखि जी पकाई कजो भले त 2 ॾींहं थाणे ते वेहनि असुल चङे मथे ते अखी कान थी ॿुॾे न। बाउल खान बि हाणे हथ पेर त हणंदो। उन जा त ख़ासि माण्हू आहिनि हथ पेर कीअं न हणंदो साईं पर भले हथ पेर हणे बोतार ॾिठो थींदो। बोतार साईं जी मदद करे मुंहिंजी सुहिणी खे बचाए। उथी बाउल खान खे मारे छॾींदो। अरे बाबा कोन तो मारे तो सवलो थी रो न। हा हाँ ॾे ख़बर छा ॻाल्हि आहे। बोतार साईं मां बावल खान जे ॻोठ जो आहियां। सुहिणी मुंहिंजी मङे थी आहे। हवेली न वञण जे करे बावल खान सुहिणी खे मूंसां ई गॾु कारी करे मारे रहियो आहे। बोतार साईं सुहिणी बेॾोही आहे बेक़सूर आहे। हुन जो को ॾोह कोन्हे। हिन जो इहो ॾोह आहे जो हुन बावल खान जे इशारनि ते हलण खां इनकार कयो आहे। बाउल खान जे इशारनि ते हलण खां इनकार कयो। ठीकु आहे पुट परवाह न कर न तूं कारो थींदे न तुंहिंजी मंग कारी थी बसि साईं अलाह ख़ुशि रखंदव तव्हां खां सवाइ ॿियो को आसरो कोन्हे। ठीकु आहे कुझु ॾींहं तूं गोशादो थी वञ तेसि ताईं तुंहिंजो करियो जी बोतार नाग बुल ॾिनो आहे जिथे छॾियोसि चिथजी वेंदो बोतार। हाणे देरि न थियणु घुरिजे। अॼु ई अमरा तयारु थो कयां अॼु ई अमलो थो करायां साईं। दुआ कजो बोतार।
बाबा बावल खान रब जो हुकुम ही हो सब कंहिंखे अॻिते हलणो आहे पीर पैगंबर कलंदर कुतुब सभु ही जान छॾे विया पंहिंजे अनवर लाइ बि शायदि इहो ई वक़्तु मुक़ररु हो रब जी रज़ा इन में हुई हाणे बाबा सबर खां कमु वठि रस अनवर खान जा ॾींहं ई एतिरा हुआ जेका रब जी रज़ा बाबा सब्र कर सब्र का सवाब ॿियो कुझु कोन्हे मैडम अवांजी चाय थैंक यू मिठू मूंखे हिन चांहि जी ॾाढी ज़रूरत हुई मिठू फोन त खण कंहिंजो आहे दिलि चा अगरि हुतां फंक्शन वारनि जो हुजे न त चइजां मां घर में न आहियां हेलो केर दानियाल साहब कराची मां जी आहे ॻाल्हाए हेलो हाँ दानियाल साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजी इलाही महिरबानी जो तव्हां मूंखे यादि कयो ईअं कीअं थो थी सघे जो मां तव्हांखे विसारियां मूंखे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे दानियाल साहब पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी त दोस्ती ऐं दुश्मनी ॿिन्ही में सोचे सम्झे कदम खणिजे हा बिल्कुलु मां तव्हांखे पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि पई ॿुधायां छो त हिननि ॿिन्ही रिश्तनि मूंखे ॾाढो ॾुखायो आहे ऐं मूं त इहो बि ॿुधो आहे त बिज़नेस क्लास फ्यूडल क्लास खां वधीक मौक़ा परस्त हूंदी आहे न ईअं न आहे मां तव्हांखे बि आज़माईंदसि असल में दानियाल साहब मूं वटि टाइम बिल्कुलु न आहे मूंखे जीअं ई वक़्तु मिलंदो मां कराची ज़रूरु चकर हणंदसि ओके ख़ुदा हाफ़िज़ मैडम इहो वरी दानियाल साहब केरु आहे कंहिं बिज़नेसमैन जो पुटु तूं हिननि ॻाल्हियुनि खे छॾ चांहि बिल्कुलु ठरी वई आहे वञ ऐं ॿी चांहि ठाहे अचां ठीकु आहे केसर जी ॿुधायो साईं हिकु कमु करिणो आहे अल्लड़ खान खे तोहफ़ो मोकिलणो आहे हाँ ॿुधायो साईं हुकुम कयो ॿुधायो साईं असीं सभु हाज़िर आहियूं न न इहो कमु मां पाण पहुची इन्हनि हथनि सां करणु चाहियां थो मुंहिंजे अंदर में बाहि जा मच भरी रहिया आहिनि कुझु त पंहिंजे हिन अंदर खे ठारिया ऐं हिन अल्लड़ खान खे तोहफ़ो मोकिलिया अचो मूंसां
जया एक खुशखबरी ॿुधाए। नाराज़ न थी, खुश थी। अॼु मां तोखे तुंहिंजी भेण सां मिलण लाइ तोखे वठी थो वञा। सच रईस? हाँ अॼु तोखे मां आज़ाद थो कयां। हल हल आज़ाद थो कयां तोखे मां अॼु। बेगुनाह जे बदले में बेगुनाह खे मारींदुसि। छा यादि कंदो अल्लू ऐं आसिया? रईस ही छा आहे? मुंहिंजी भेण किथे आहे? तो तुम सां वाइदो कयो हो न? हाँ मां पंहिंजे वाइदे ते क़ाइम आहियां। तोखे तुंहिंजी भेण सां मिलाइण लाइ आयो आहियां, पर हिन दुनिया में न, हुन दुनिया में मरण लाइ तैयार थी। मुझे रहम कर, मुझे बाहर जेकर मुझे न मार। कामिल गुलामो जी बोतारा साईं। ई तोहफ़ो अल्लाह खान आसिया कमल ॾे मोकिल जीअं ॾिसनि बचन बचन ऐं मुंहिंजे हां ते थदकार ते इंतकाम जी पाए थी थे। छुटल आई साईं, हींअर ई तोहफ़े खे अल्लाह खान ॾे मोकिले थो ॾियां। मैडम पुलिस के जंग में एक लाश मिलियो आहे। ॾिसो हे किथे पंहिंजी नाज़िया जो त न आहे। छा तो पियो चई? दिमाग़ त न फिरियो अथई? बेकार जी ॻाल्हि पियो कंदो आहीं। खामोखा में इलाही मूंखे छा जी सज़ा मिली रही आहे? अहिड़ी कहिड़ी खता कई आहे जंहिंजी मूंखे ई सज़ा पई मिले? कहिड़ो गुनाह कयो? बावल खान तूं वॾो ज़ालिम आहीं। वॾो पापी आहीं, तोखे ख़ुदा न बख़्शंदो। अड़े मारणो वई तो मूंखे मारी आ। मुंहिंजी मासूम भेण ते छो ज़ुल्म कई? तो पंहिंजी बदले जे बाहि में मुंहिंजे माउ पीउ मुंहिंजी भेण खे साड़े छॾियो। या अल्लाह, अलाही मूंखे छा जी सज़ा मिली रही आहे? मूंसां कहिड़ी अहिड़ी खता थी आहे जंहिंजी मूंखे ई सज़ा पई मिले? मेरा कम खराब थी वियो। ये ध्यान न घुरिबो। बोतारो जो न बावल खान त बंबो रखा सल बाहियूं ॾेई छॾियो न। इहो सभु पांधे वारनि जी ग़लतीअ करे थियो आहे। मारणो बावल खान खे हुन ग़लतीअ सां हुनजे भाउ खे मारियो, तॾहिं छोकिरी मारिजी वई। बोतारो साईं करे हिकिड़ो भरे ॿियो। अरे मुंहिंजो त कमु ख़राब थी वियो न।
आसिया मूंसां वाइदो कयो त भेण जे अचण खां पोइ मूंसां शादी कंदी। हाणे दूर शादी कंदी। मुतार ईअं कीअं थो थी सघे? आसिया जी भेण मारा या त बहावल खान मारा यानी तव्हांजो ॾोह कहिड़ो आहे? मुतार तव्हां थोरी अखि ॾेखारियोसि। आसिया जी मजाल आहे, तव्हां त सीनूस आहे। ॾियो सुभम भोरे खे बायूं त ख़बर पएसि। ठीकु आहे, हफ़्तो खनि भले रोई पिटे वठे, पोइ ठके ठुके ॻाल्हाईंदोसांसि। अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तूं कुझु खाधो पीतो बि न आहे। वञण वारो त वियो, मोटंदो न। रिज़्क खे पुठी न ॾे, जीअरे रहण लाइ ॿ टे गिरह त खा अम्मा। मुझे रीअं जहिड़ो जवान पुटु हलियो वियो। अम्मा नी खावां। अब्बा मां कीअं मानी खावां? अरे अम्मा जानवर मुंहिंजो साथ छॾे हलियो वियो अब्बा। अम्मा, छा अनवर मूंखे प्यारो न आहे? अनवर मूंखे बि प्यारो हो अम्मा, मुंहिंजो भाउ हो अम्मा। उथी ॿ टे गिरह उथी अम्मा। अरे हाणे या दुआ गुरु लाला साईं मांखे बि पाण वटि सब्र कर अम्मा, नाज़िया जे क़त्ल जो ॿुधी मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। सच पुछो त मूंखे यकीन ई नथो अचे त बहावल खान एॾो वॾो कदम खणंदो। अल्लड़ खान साहब, तव्हांखे इहो उन वक़्तु ई अंदाज़ो थी वञणु घुरिजे जॾहिं तव्हां बहावल खान जे भाउ अनवर खान खे माराए छॾियो। अनवर खान खे मूं न मारायो, अनवर खान खे धाड़ियल मारियो। ऐं उहे धाड़ियल तव्हांजा ई माण्हू हुआ। छा मां कूड़ चवां पई? आसिया, इहो इत्फाक़ आहे त उहे मुंहिंजे राज जा माण्हू आहे, पर धाड़ियल धाड़ियल हूंदो आहे। अल्लड़ खान साहब, हाणे तव्हां इहे ॻाल्हियूं छॾियो। मां तव्हां वॾेरनि जे नास पिते खां चङी तरह वाक़िफ़ थी चुकी आहियां। तव्हां इंतहाई ज़ालिम, संगदिल, ख़ुदगर्ज़ ऐं अना परस्त आहियो। न ही तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, न ही कानून जो। तव्हां पंहिंजे सिवा ॿिए कंहिंखे इंसान ई नथा सम्झो। पर ॾिजो उन वक़्त खां जॾहिं ख़ुदा जी मख़लूक जो सबर लबरेज़ थी वञे ऐं हू तव्हांजी ताक़त खे, तव्हांजे पैसे खे ख़ाक में मिलाए छॾे। तव्हां त मूं ते ईअं पिया हमला करियो ॼण नाज़िया खे मूं ई मारायो हुजे। अल्लड़ खान साहब, मुंहिंजे माउ पीउ, मुंहिंजी भेण खे मारण में तुंहिंजो ई हथु आहे। मूंखे ॿिए खे बर्बाद न कयो आहे, तव्हां कयो आहे। ताड़ी हिकिड़े हथ सां न वॼंदी आहे। बहावल खान जे ॾोह में तव्हां बि बराबर जा शरीक आहियो। हींअर तव्हां कावड़ में आहियो, मां हलां थो, वरी ॿिए दफ़े ईंदुसि। ॿुधारो साईं, हाणे त ख़ुशि थियो न? कुझु हाउ बल त थियो न? न केसर खान न, अञा अनवर खान जो पलांत रहियल आहे। ही त आसिया कौर जी बेवफाई जो अंजाम हो। हाणे लॻो हूंदसि मुंहुं भित में। केसर, ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं अल्लड़ खान खे मारींदुसि ऐं पंहिंजे हाँ खे थधो कंदुसि ऐं सोणे बि हिन ॻोठ में वापसि ईंदी। भोतारा साईं, मां त सम्झां थो त सुहिणीअ ते अल्लड़ खान जा पेरा लॻल ऐं उन ताईं पहुचणु तमामु मुश्किल कमु आहे।
ये छो न कजे त भोतर साईं सुहिणी जे बदले अलण खान जे ॻोठ जी कंहिं छोकिरी खे अगवा करे ऐं पोइ सुहिणी खे वापसि कराइजे। हाँ भोतार साईं ईअं ई कयो, मन मीर लवांगे मुंहिंजो को भलो थिए। गुलामू बकवास न कर। केसर जेके कुछ करणो जल्दी कयो, ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो। तव्हांजो हुकुम खपे भोतार साईं, असीं त आहियूं ई अव्हां जे हुकुम जा गुलाम। हलो कशाला के तेरा जित जानारन जायूं गफान गारन में अन बेहद बलाऊं ए मादिय के मारण ला कले वे उनाई से सबई सिरते सायूं से सबई सिरते सायूं ओ मुआरिय संदेवो इश्क में अल्लाहू अद्यूं अनजान मूं सुञाणी संगुन कयो हूं दिल सच में तिरी को यार जी कोण हिक रती जी जड़ायो जतजी